द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। या सिंधी अखर आहिनि किनारो या भर, सराफ़, शाहूकार या पैसनि जी ॾे वठि करण वारो, खुटल, ॾेवालो, ॾेवालपणो या नादरी, झंडो, बैरक, निशानी या इश्तिहारी बैरक, रोटलो या रोट। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर सिंधियुनि खे सिंधु किनारे जा रहवासी हिंदू लिखियो वेंदो आहे। हाणोके समय में शख़्सी सराफ़ बेहद घटि तादाद में बचिया आहिनि। वापार में खुटी वञण करे ॾेवालो ॾियण वारे गोपाल खे पाण खे नादरी ज़ाहिर करणो पियो। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पंहिंजे नेता जो स्वागत करण लाइ पार्टीअ सॼे शहर में इश्तिहारी बैरक लॻाया हुआ। सिंधियुनि में होलीअ ते रोट पचाइण जी रिवायत आहे। सिंधियत सुहिणी रहे।